असांखे ॿुधाईंदे तमामु ख़ुशी थी रही आहे त सिंधी नौकरी वेबसाइट ज़रिए हाणे केतिरनि ई सिंधियुनि खे नौकरी मिलणु शुरू थी वई आहे। चङनि ई कैंडिडेट्स कंपनी ज्वाइन कई आहे ऐं कुझु कैंडिडेट्स जो फाइनल राउंड हली रहियो आहे। तव्हांखे ॼाणे हैरानी थींदी त अञा बि केतिरनि ई मुल्कनि में सिंधी स्टाफ जी ज़रूरत आहे। त इंतज़ार छा जो? अॼु ई sindhinokri.com ते विज़िट कयो ऐं अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हे उन में जल्दी पंहिंजो बायोडेटा सबमिट कयो। कहिड़ी ख़बर, कोई तव्हां जहिड़ी स्किल ऐं एक्सपीरियंस ई ॻोल्हे रहियो हुजे। ऐं हा, हीअ ख़बर पंहिंजे सिंधी दोस्तनि यारनि ऐं रिश्तेदारनि ताईं ज़रूरु पहुचाईंदा। थी थो सघे हिन रीति तव्हां कंहिंजी क़िस्मत बदिले छॾियो। sindhinokri.com आहे भारत जे सिंधियुनि जे लाइ इंटरनेशनल नौकरी वेबसाइट। जय झूलेलाल।